नाज़रीन, सॼी सिंध जियां हाला में भी एहसास कफ़ालत सेंटरनि तां वज़ीफ़े जी रक़म हासिल करण लाइ मुस्तहिक़ औरतुनि जी पीह लॻल रही। मुस्तहिक़ औरतुनि रक़म मां कटौती ऐं मनपसंद माण्हुनि खे जल्दी पैसा मिलण जूं दाहूं कयूं आहिनि। उन ई हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे नदीम मंगरियो। जी नदीम। जी बिल्कुल, सॼी सिंध जी हाला में जो इमरान खान के एहसास प्रोग्राम तहत जो औरतुनि जे लाइ 12,000 रुपया जो वज़ीफ़े जा पहुची चुका आहिनि। हिते जेके मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके एहसास प्रोग्राम या सेंटर क़ाइमु कया विया आहिनि ऐं डिवाइस मैनेजरनि तरफ़ां जेका औरतुनि जूं जेको काफ़ी जेके शिकायतूं आहिनि त डिवाइस मैनेजर जेके 1000 खां 1500 रुपया उन्हनि जी कटौती करे रहिया आहिनि। अॼु हिन एहसास प्रोग्राम में जेका आयल औरतुनि सां ॻाल्हि ॿोल कंदा उन्हनि जो छा चवणु आहे? ईअं त कोन कबो न, 500 दर वारो वठे 500 बि वठे, ईअं कटिबो आहे माण्हुनि खे। असांखे रोज़ हितां 5 ॾींहं आहे, असांखे माना अंदरि विहारियो, असांखे कढे छॾीनि सिफ़ारतनि खे हलाइनि, 500 धार कटनि दरनि वारा धार। असीं पोइ ग़रीब छा कयूं? असीं ग़रीब मिसकिन आहियूं, ॾिसी तो जॾा बि आहियूं। अचो अचो थकिजो, गर्मीअ में मरियो घर वञूं, किथे 2000 कटिन, किथे 2000 कटिन, किथे 1500 कटिन। असीं ग़रीब किराए में बि कोन था पूरा पऊं। सुबुह खां आया आहियूं, रोज़नि जे टाइम ते आया आहियूं, जेके 5 माण्हू अचनि पिया, 10 सिफ़ारतनि वारनि खे मिलनि पिया। असांखे पुलिस बि कुटे, पुलिस वारियूं कुटीनि, असांजी बेइज़ती करियो, असांखे कढियो छॾीनि। अॼु 5 ॾींहं आहे, 3 ॾींहं छुट्टी कई आहे, 10 12 ॾींहं रोज़ जो चिपे माण्हुनि खे मोकिले छॾनि। वरी ॿिया 2 पार जो अचनि, हुननि सां मिली वञनि, ॿिया माण्हू चिपजी मरियो वञनि। पुलिस वारियूं मायूं पैसा वठो, मां इनखां रिश्वत ते वठ बि ॾींदासीं। फजूर जायल आहियूं, जल्दी फजूर जायल आहियां, असांखे लच्छूं आहियूं त न लारियो कदम, असांखे लच्छूं आहिनि। असां हितां बिल्कुलु पूरा 12000 ॾियूं पिया, हर विझो भरियूं पिया हुन में ऐं हुन में एंट्री करूं पिया। ॿाहिरि के एजेंटनि छा आहे कीअं मसइलो आयो असांखे का ख़बर कोन्हे। असीं जीअं अंदरि आहियूं, जीअं असांजे मायूं अचनि पियूं, असीं 12000 पूरा हुनखे ॾियूं पिया। पीर सन ज़ईफ़ ऐं माज़ूर औरतूं जेके 12000 रुपया एहसास प्रोग्राम जे खणण लाइ जिते आला पहुतियूं, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेको हिते रिश्वत जी बाज़ार गरम लॻी पई आहे। डिवाइस मैनेजर 1000 रुपया कटे थो, जॾहिं त जेके पुलिस एहलकार, जेके पुलिस वारियूं जेके लेडी पुलिस एहलकार हिते मौजूदु आहिनि, उहे 500 रुपया उन कटौती कनि। 1500 रुपया न कटौती करण बैदि बि जेको उन्हनि खे धिका थाबा ऐं रुलायो वञे थो, हिनखे सही तरीक़े सां पैसा न पिया ॾिना वञनि। जी।